अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे रेज़न खे हिकु कमु ॿुधाईंदो। रेज़न खे चवंदो त अगरि तूं हाशिम खे पंहिंजो बणाए वञी थो त पोइ असांखे पोइ रेस शाहनवाज़ खे झुकाए सघूं था, यानी उन खे पोइ सोड़ो करे सघूं था। रेज़न चवंदो त रेस मंसूर मां इहो कम में कोशिशि कंदुसि, बहरहाल मूंखां कॾहिं बि न थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे हाणे तमामु जल्द हाशिम खे पंहिंजो बणाईंदो, छो जो दोलाब ड्रामे में हाणे पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे। हाणे तव्हां सभु ॾिसंदो त रेस मंसूर जो घणो साथ वधी वेंदो ऐं हाशिम वारनि खे बि पंहिंजो बणाए छॾींदो ऐं पोइ इन्हनि खे वठी वञी कोर्ट में पेश कंदो ऐं पोइ कोर्ट में ई शाहिदी ॾींदा त पोइ रेस मंसूर रेस शाहनवाज़ मथां केस दाख़िल कराए छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे ककर खे चवंदो त मूंखे नथो लॻे त रेस मंसूर रेस शाहनवाज़ खे सोड़ो करे वेंदो। ककर चवंदो त हू मुंहिंजे ज़ालिम जहिड़े इंसान मूंखे उन ग़रीब करे छॾियो, हू छा रेस शाहनवाज़ खे छॾे ॾींदो। यानी तूं हाणे इहो सोच त रेस मंसूर हाल में जेको आहे रेस शाहनवाज़ खे ज़रूरु झुकाईंदो ऐं हाशिम वारनि खे पंहिंजो बणाए छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ जेको आहे हाणे सभु ज़ोर लाहींदो ऐं रेज़न वारनि जे मथां केस कंदो। बहरहाल हाणे इन जी केस कॾहिं बि दाख़िल न थींदी ऐं हीअ आख़िरकार पछताईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे मुराद वारनि सां मिलंदो। मुराद वारनि खे चवंदो त मां हाणे तमामु जल्द रेस शाहनवाज़ खे सोड़ो कराइण वारो आहियां, उन खां पोइ अव्हांजो फ़ैसिलो करायो वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।